मीरपुर ख़ास वेझो अबोज ख़ानदान माली सहायता ऐं इलाज जी अपील कई आहे। गुड़ दिलबर महर वेझो कोली बिरादरी सां तालुक़ रखंदड़ ख़ानदान जा वाहिद कमाईंदड़ ॿ मर्द पुरस्कार बीमारी सबबि चइनि वरनि खां बीमारी जे बिस्तरे ते पियल आहिनि। ॻोठाणे जी हिक मासूम न्याणी पिणु नंढपिण खां इलाज न थियण सबबि माज़ूर बणियल आहे। मुतासिर ख़ानदान ॿुधायो त हू माल चारे हिकु वेलो खाई गुज़ारो कनि था। हुननि अपील कई त संदनि माली मदद करे इलाज कराए वञे। गुज़र सफ़र ॾाढो ॾुखियो थो हले। हींअर कुझु कोन्हे असां वटि, असीं ग़रीब आहियूं ऐं असांजी मदद कयो। ऐं माइट मिट असांजा केरु आहे कोन, आया हिते हिननि जे आसिरे भूत विया हलिया। अकेला आहियूं, अकेले घर वेठा आहियूं। कुझु मुझेर वीचारा आहिनि, उन्हनि खां जेको सरे थी असांखे ॾिए था वीचारा, असांजी मदद करे था थोरा घणी उहा, ऐं हुकूमत बि असांजी मदद करे कुझु ऐं इलाज कराए। ओॾा एमपीए सैयद ज़ुल्फ़कार अली शाह मुतासिर ख़ानदान बाबति ख़बरुनि जो नोटिस वठण बैदि डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ास खे हिदायत कई त संदनि इलाज ऐं माली मदद करे रिपोर्ट पेश कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।